अड़ी छोरी है छा थी करे पई वीडियो थी भरे छा बाहे ॾियां कम कार बाहे ॻोठ में आई आहियां मां अॼु अलाह तव्हांखे ख़ुशि करे अलाह तव्हांखे हयाती ॾे कहिड़ा हाल आहिनि सफ़ा ईअं टेटू लॻा पिया हो नी बसि मां चयो भला आई आहे त हाणे कम कार त कंदसि नी मां बि हे ॾिसो नंढड़े ॿारनि जो मुंहिंजे भाणे जनो भाणे जूं अबा पोइ हे मूंखे हीअ छोकिरी जेका विडिया थी भरे पई इहा असल मूंखे वठी आई हिते चई मासी असांजे घर बि हल थोरो कमु बि कराए अम्मा जी तबियत ख़राबु आहे ऐं जेको आहे सो थोरी स्कॉलरशिप जे बारे में बि ॿुधाए मां चयो हाणे अम्मा स्कूल न कॉलेजनि खां पोइ मूंखे हाणे घर में माण्हू कम कार खां बि घुराया ऐं कमु था वठनि पिया ॾिसो माई गुज़रत पोइ इहा जेका मां तव्हांखे ॿुधायां थी पई त इंटर्नशिप आहे इहा यूरोप जी इंटर्नशिप आहे अम्मा तूं बि अप्लाई कजांइ वेॾे वारी त इहो जेको आहे सो ऑस्ट्रिया हिकिड़ो मुल्क अथव यूरोप में उन में अबा इहा पोइ इन में इहो आहे जो अबा तव्हांखे अलाह नेकी ॾे इन में मास्टर ऐं PhD वारा जेके आहिनि सो न अबा इहो मुंहिंजो बि ॾिसो त दिमाग़ इलाही काॾे हले वियो गोदोश वियो आहे मुंहिंजो वात जो ॻाल्हि हेॾे हेॾे फिरी थी वञे पई त इन में जेको आहे बैचलर वारा जेके अंडर ग्रेजुएट माना चौथों सेमेस्टर जेको पास करे विया नी माना 2 सालनि खां पोइ उहे ऐं मास्टर वारा अप्लाई करे सघनि था पिया इन में अलाह तव्हांखे नेकी ॾे जेको आहे सो तव्हांखे जेको आहे नी इन में साइंस जेके साइंस वारा आहिनि न मिसाल न्यूरो साइंस थी वई या मैथ थी वई फिज़िक्स थी वई बायोलॉजी थी वई उन खां अलावा अलाह तव्हांखे नेकी ॾे अबा डेटा साइंस थी वई कंप्यूटर साइंस थी वई इंटरडिसिप्लिनरी अलाए छा मूंखे त नालो बि नथो अचे पियो माना इहे फील्डनि वारा जेके आहिनि सो इन में अप्लाई करे सघनि था ॿियो इन में जेको आहे नी अबा त इहो टाफिल ऐं इहो जेको अथव अलाह नेकी ॾेव इहो आइल्ट्स अलाए छा इहे जंहिंमें अंग्रेज़ी जी टेस्टियूं वठंदा आहिनि इहो बि माना रिक्वायरमेंट न अथव पोइ हाणे पुछंदोमांसि भला इन में छा आहे इन में अलाह तव्हांखे नेकी ॾे अबा इन में तव्हांखे जेको आहे नी बेनिफिट जेके थियनि उहो मंथली पैसा ॾींदव उन खां अलावा हेल्थ इंश्योरेंस माना तव्हांजी सिहत जे लाइ डॉक्टर वग़ैरह ॾे वेंदव त उहो बि फ्री थींदव उन खां पोइ अलाह तव्हांखे नेकी ॾे ट्रेवल जेको माना कंदव हितां पाकिस्तान खां पंहिंजे मुल्क ताईं अचणु वञणु माना ॿई तरफ़ जेको आहे गॾा गाॾे जी टिकेट ॾींदव माना जहाज़ जीअं बासा खां त गॾा गाॾे में जहाज़ में को फ़र्क़ु ई कोन्हे नी छोरियूं वरी कल्ह बारिश जो शींहुं आहे वई हुअसि डिग्री कॉलेज ॾे कल्ह पोइ छोरियूं न आहियूं त मां हैरान थियुसि मां चयो बारिश जो ऐं छोरियुनि जे कॉलेज अचण में मां कहिड़ो हिन में माना कनेक्शन आहे त चयोमांसि 2 साल खां मां अची करे ईंदी आहियां कॉलेज अॼु कीअं अचां मां चयो शो मां छा शो अॼु चयोमांसि 2 सालनि खां मेकअप करे ईंदी हुअसि अॼु जो हिकिड़े ॾींहं खां अचां बारिश में बूथ जो चेंज थी वञे ऐं मेकअप लही वञे त मां त 2 सालनि जी महिनत जी ठुप थी वई नी मां चयो भाई ॾियां छोरियुनि खे ॾिस त सही कीअं थियूं कंदियूं वठनि पियूं वरी छा करनि मूंखां पुछनि हरू भरू चयोमांसि तूं ॿुधाए छोरा भला होशियारु थींदा आहिनि की न छोकिरियूं मां चयो अम्मा छोकिरियूं वधीक होशियारु थींदियूं आहिनि चए छो मासी मां चयो अम्मा पढ़ंदे पढ़ंदे पढ़ाई अधु गिला बि कंदियूं आहिनि नी त पोइ उन्हनि जो टॉपिक जेको आहे सो हज़म बि थी वेंदो आहे क्लियर बि थी वेंदो आहे वरी छा करनि विच में चवनि अधी मासी जेको आहे नी इहो अचु त हिकिड़ी हुनजी गिला ब्रेक वठूं पढ़ाई गिला करनि छोकिरा वारी सिगरेट जी चांहि जी वठंदी वरी छा करी अड़ी हल त वाशरूम हलूं अड़ी शो वाशरूम छा का वेंदव चई सुर्खी लही वई आहे उहा थोरी हणी अचूं ॿीहर त रननि जो खिरेब ॾिसो उन खां पोइ तव्हांखे हिन में हाउसिंग बि मिलंदी माना इहे रिहाइश वग़ैरह बि तव्हांखे मिलंदी ऐं इन में तव्हांखे माना ॾियणो छा आहे माना डॉक्यूमेंट जेके चवनि था पिया उहे कहिड़ा कहिड़ा हिकु त CV ॾींदव अलाह तव्हांखे नेकी ॾे ॿियो मिसाल को तव्हां अहिड़ो एक्सपीरियंस वग़ैरह आहे इन कम सां रिलेटेड माना इन कम जहिड़ो ई त उहो बि लिखंदव इन में ऐं उन खां अलावा अलाह तव्हांखे नेकी ॾे माना एडिशनल क्वालिफिकेशन मिसाल को तव्हां स्कॉलरशिप अॻ में वरिती आहे या तव्हां को कोर्स वोर्स कयो आहे उहो शियो उन खां अलावा माना जेको आहे न पब्लिकेशन मिसाल थींदो आहे नी तव्हांजो को पेपर जेको आहे सो रिसर्च पेपर पब्लिकेशन में अची वियो किथे पब्लिश थियो त उहो बि तव्हां हिन में लिखी सघो था मिसाल न आहे त ख़ैरु आहे पर आहे त माना हिकिड़ी पॉइंट त प्लस थी वई नी उन खां पोइ अलाह तव्हांखे नेकी ॾे इहो जेको आहे सो मां बि ॿिया 2-3 कपिड़ा बि इहे सुकी विया आहिनि कपिड़ा त उन खां पोइ जेको आहे सो स्कॉलरशिप एवार्ड को मिसाल अॻ में मिलियो अथव या SOP जेका थींदी आहे हाणे SOP त तव्हांखे मां हर स्कॉलरशिप में ॿुधाईंदमि त SOP थींदी अथव हिकिड़ी पोइ SOP में तव्हांखे छा लिखिणो आहे SOP में तव्हांखे इहो लिखिणो आहे बा त तव्हांजी मोटिवेशन छो आहे माना हिन स्कॉलरशिप में तव्हां छो था अप्लाई कयो पिया
ऐं मिसाल रिसर्च जेको तव्हांजो इंट्रस्ट कहिड़ो आहे, रिसर्च कहिड़े माना टॉपिक ते तव्हां करणु था चाहियो पिया। उन खां अलावा ट्रांसक्रिप्ट अची विया ऐं जेको आहे सो तव्हां मां हिन में मथां ई जेको आहे न तव्हांखे प्रोफेसरनि जी लिस्ट बि ॾींदीसांव जेके माना इन यूनिवर्सिटी में जंहिंमें तव्हां वञो था स्कॉलरशिप का उते पढ़ाइनि था पिया। पोइ इन्हनि मां बि तव्हांखे हिकिड़ो प्रोफेसर माना चूज़ करिणो आहे, उन सां कॉन्टेक्ट में तव्हां कयो, उनखे ईमेल ॿीमेल कयो न, उन सां बसि माना हिकिड़ो चूज़ कजांव, हिकिड़ो माना सिलेक्ट कजांव त भाउ हिन प्रोफेसर सां मूंखे कमु करिणो आहे माना गॾिजी। उन खां अलावा अलाह तव्हांखे नेकी ॾे जेको आहे सो ट्रांसक्रिप्ट अची विया। ऐं ॿियो ॿिनि माना हिकु या ॿिनि जेके न तव्हांजे जंहिं यूनिवर्सिटी में तव्हां पढ़ो था पिया उन जो कुकड़ियूं बि ॾिसो था भाई ॻोठ में अची वियो आहिनि। असां त बसि अमेरिका में आहियूं त ॾिसो था कुकड़ियूं बि असां वटि हिते पयूं आहिनि। मां ई कम खां घुरायो आहे की कम त अहिड़ा थी कराए पई जो छा ॿुधायां। उन खां अलावा जेको आहे नी त तव्हां ॿ जेके माना मास्टर तव्हां पंहिंजो हुन जा लिखंदव, उनजो नालो हुजे, ईमेल हुजे ऐं तव्हां उहे कहिड़े माना हुन में कमु कंदा आहिनि यूनिवर्सिटी में, पंहिंजे माना जे इदारे जो नालो बि लिखिजांव। उन सां छा थींदो जो जेके जॾहिं तव्हां सिलेक्ट थी वेंदव नी त उहो तव्हांजे माना उन्हनि मास्तरनि खे ईमेल कंदा पाण त असांखे लेटर मोकिलियो। पोइ तव्हां उन मास्तर सां पहिरियों ई ॻाल्हाए छॾियो बाबा त जीअं उन्हनि खे ईमेल अचे त उहो माना तव्हांजो मोकिलिनि। ईअं न इन प्रोफेसरनि जे करे तव्हांजो कमु रहिजी वञे पूरो, ईअं मां तव्हां कयो। ऐं पोइ इहो जेको आहे सो प्रोसेस ज़रूरी अथव। ऐं ॿियो इन जी जेका आख़िरी तारीख़ आहे नी अप्लाई करण जी उहा अथव 1 फेबरवरी। 1 फेबरवरी खां पहिरियों ई माना तव्हांजा लेटर बि अची वेंदा। इहे रेफरेंस लेटर अलाए छा रिकमेंडेशन लेटर था चवनि पिया, मूंखे त नालो ई नथो अचे, स्कूल जो कॾहिं न वियासीं। इहो अची वियो ऐं 1 माना फेबरवरी ताईं। पोइ हिन में अप्लाई कयो, अलाह तव्हांखे कामयाबु करे। बाक़ी जेकॾहिं को सुवालु हुजेव लिंक मथे ॾियांव थी, हिन में अप्लाई जी लिंक बि ॾियांव थी, टाइम ते कजांव। ऐं जेको आहे सो SOP चङड़ी लिखिजांव, छो जो सॼो दारोमदार ईअं सम्झो SOP ते जो आइल्स जो कोन्हे त भाई भला SOP बि न वठनि छा, त हिकिड़े माना पेज जी अथव। पोइ हिन में अप्लाई कयो, मथां जेको आहे सो लिंक बि अथव प्रोफेसरनि जा जेके आहिनि सो इहे नाला बि अथव। उन्हनि में को हिकिड़ो प्रोफेसर सिलेक्ट कयो जेको माना तव्हांजी फील्ड सां बि हुजे, रिलेटेड हुजे। बसि पोइ एतिरो चवंदीसांव, अलाह तव्हां ख़ुशि करे, अलाह तव्हांखे ॾींहं ॾे। मासी खे चवंदव त मासी तूं अॼु सफ़ा ईअं ॾियारी हाणे असांखे बोर करे छॾियो, हिन जे करे चवां थी बसि सदकू वञाव, अलाह ख़ुशि करेव। मां सदकू